डोकरी खां रिपोर्ट करे रहिया साजिद कादरी। गुज़िरियल राति डोकरीअ भरिसां ॻोठ हैदर बिरोही वटां मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबबि ज़ख़्मी थियल 28 वरनि जो शाहिद अली शेख ज़ख़्मनि जो सूर न सहंदे फ़ौत थी वियो। गुज़िरियल राति 7 वॻे डोकरी भरिसां बाकरणी थाणे जे हद ॻोठ हैदर बिरोहीअ में चिंगचीअ खे पोयां मोटरसाइकिल जो टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में ॻोठ हुसैनाबाद जो रहवासी 28 वरनि जो शाहिद अली वलद मीर मोहम्मद शेख ज़ख़्मी थी पियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। फ़ौतीअ जो मर्दु डोकरी अस्पताल में पोस्टमार्टम लाइ आंदो वियो। होॾां रोड हादसे में फ़ौत थियल शाहिद अली शेख जी अमड़ अरबाब ख़ातून जो चवणु हो त असां गुज़िरियल राति 7 वॻे ॻोठ अची रहिया हुआसीं त पोयां तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जो टक्कर हणी ज़ख़्मी कयो वियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। हुन चयो त असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। घर जो अकेलो कमाईंदड़ सहारो खसियो वियो आहे। बाकराणी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे रही। होॾां बाकराणी पुलिस जे एजाज़ अहमद दुरानी मीडिया खे ॿुधायो त गुज़िरियल राति 7 वॻे ॻोठ हैदर बिरोही वटां चिंगची जे पोयां मोटरसाइकिल जे टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में ॻोठ हुसैनाबाद जो रहवासी 28 वरनि जो शाहिद अली शेख फ़ौत थी वियो आहे। फ़ौतीअ जो मर्दु पोस्टमार्टम लाइ अस्पताल आंदो वियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं।